सॼे मुल्क जियां सिंध जी राजधानी कराचीअ में भी होलीअ जो ॾिणु मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। शहर जे राम स्वामी नारायण दास मंदिर में हिंदू बिरादरी जे मर्द औरतुनि ऐं ॿारनि हिक ॿिए मथां मुख़्तलिफ़ रंगनि जी बरसात करे ख़ूब ख़ुशियूं माणे हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं। मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते भी हिंदू बिरादरीअ पारां रंग ऐं ॿियूं शयूं ख़रीद करण लाइ सॼो ॾींहुं रश रही। मीडिया जी टीम पहुचण ते हिंदू बिरादरी उन्हनि मथां भी रंग हारे मोहबत जो पैगाम ॾिनो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिंदू बिरादरी जे मर्द औरतुनि ऐं ॿारनि जो चवणु हो त होली माने हिकु दीनी त्योहार मज़हबी त्योहार आहे। उनजी हिते माने हिन वारे फुल आज़ादी ॾिनी वई आहे। जी लास्ट ईयर भी माने बिलावल भुट्टो होली अनाउंस कई हुई हिन त हिन वारे भी असां हिते पुरजोश नमूने सां होली मल्हाए रहिया आहियूं। हिते बहुत मज़ा आता है दोस्तों के साथ, मतलब होते बाहर के आते इनको लगाते बहुत मज़ा आता है। अभी ये मतलब बाहर से बंदे वो आते उनका खेलने में मज़ा आता है, एक दूसरे लगाते बहुत मज़ा आता है। इनके हर तरह सां सभिनीनि सां गॾु माण्हू पखेड़ इनके जेतिरो वधाईंदो ऐं मैसेज हर हंधि साॻियो आहे त माण्हू ॿधी में रहे, लव में रहे, त पंहिंजे घर जी मतिलबु तरक़ी आहे, मुल्क जी बि तरक़ी आहे, शहर जी बि तरक़ी आहे, हर शइ जी तरक़ी आहे। जेतिरो बि कराची जे अंदरि हिंदू बिरादरी आहे सभु मिले हिते अचनि था, ॿाहिरि त किथे मिले ई नथो। इहो सभु असां पंहिंजे मज़हब लाइ करे हिते स्टोर लगाया आहियूं। दिन का प्रोग्राम है कि चलो खुदा भगवान माता जी सबके लिए अच्छा दिन मनाए और अच्छा दिन निकले, होली सबको मुबारक हो। खुशी का साथ बनायूं तो होली मतलब सही, मतलब कुछ असांखे टेंशन कोन है, मतलब पंहिंजे बच्चे ॿारनि जे गॾु खुलेआम असां मतलब खुशी से बनाए सकूं था, डर कोन है। जो खुशी तो यही है गवर्नमेंट के पास दुआ खपे जी, बस की भी ना जे बस सुख शांति है बस। All of the Pakistan that are celebrating Holi, Holi is the favorite festival for us. We enjoy in this festival. अॼु होली जो ॾींहुं आहे। अॼु सॼे पाकिस्तान में असांजी हिंदू बिरादरी तमामु सुठे नमूने सां होली मल्हाए रही आहे। होली रंगनि जो त्योहार आहे। रंग ई आहिनि, ख़ुशियूं आहिनि, हीअ हर कंहिंजे लाइ नफ़रत न आहे। हिंदू बिरादरी पारां होली जो ॾिणु मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मिलाए प्यार मोहब्बत अमुन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो वियो। कैमरामैन गुलाम मुसवारीन सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।